नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे गड़ी खैरो में ख़बर ॾींदा हलूं त दोदापुर जे शहीद साफ़ी ज़ुल्फ़कार मुदराणी जे क़ातिल खे सज़ा ऐं दोदापुर में मनशियात फ़रोश ऐं हुननि जे सरपरस्त आला SHO दोदापुर ख़िलाफ़ सहाफ़ियुनि जो एहतजाज मुज़ाहिरो। SHO दोदापुर मीर अहमद नवाज़ तुनियो खे हटाइण जो मुतालबो। सहाफ़ियुनि जानिब लहर, आदिम हुसैन ब्रोई, जावेद लेगारी, सागिर भट्टी, अली गुल भट्टी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतजाज मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरीन शहर जे मुख़्तलिफ़ चौकनि खां थींदा सिंध बलूचिस्तान जी सरहद दंग बेगाड़ी पुल ते धरणो हयो। इन मौक़े ते सहाफ़ियुनि ख़िताब कंदे चयो त SHO दोदापुर मीर अहमद नवाज़ शहीद सहाफ़ी जे क़त्ल सां ॿट बणियल आहे, जंहिं सबबि क़ातिल हिफ़ाज़ती ज़मानत कराइण में कामयाब थी आहिनि। सहाफ़ियुनि जो वधीक चवणु आहे त SSP जेकमाबाद मनशियात फ़रोशनि सां ॿट बणियल आहे। SHO खे बि न हटायो आहे, पाण बि मनशियात फ़रोशनि जी पुठ भराई करे रहियो आहे। सहाफ़ियुनि जो वधीक चवणु आहे त शहीद सहाफ़ी ज़ुल्फ़कार मुदराणी पुलिस ऐं मनशियात फ़रोशनि जे गठ जोड़ खे वाखो कयो आहे, जंहिं सबबि खेसि पुलिस एहलकार मुमताज़ दायो ऐं मनशियात फ़रोश इमाम शाह पंहिंजे साथियुनि सां गॾिजी खेसि शहीद कयो आहे ऐं पूरे सिंध जा सहाफ़ी मनशियात फ़रोशनि सां ॿट बणियल SHO दोदापुर खे हटाइण ऐं क़ातिलनि जी फाही चाढ़ण ताईं जदोजहद जारी रखंदा। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो